जी ताज़ो ही वफ़ाक़ी सरकार तरफ़ां बजट जी है पेश कई वही है। उन बजट के हवाले से लाड़कान वैसी अवाम जो है छा पियो चए मुख़्तलिफ़ जो महांगाई जो सबब है उन जो रीज़न आन वो है उन वाले से मुख़्तलिफ़ जो खाधे पीते जो ख़ास कर जो शयूं आम वाहिपे जो उन अघ जो तमाम घना चोट चढ़ी वफ़ाक़ी सरकार तरफ़ां ही जी बजट पेश कई वही उनमें को एडो ख़ास जो सब्सिडी अवाम के लाइ नाहे ॾिनी वही। अवाम जो है मायूस है जिते सॼो मुल्क जो है परेशान है महांगाई दुबड़ में फाथल है। तो उते लाड़काने वासी शहरी भी तमाम घणो परेशानी जो शिकार आहिनि। उन्हनि सां ॻाल्हायूं त हीअ जेकी बजट पेश थी आहे उन्हनि में उन्हनि खे केतिरो रिलीफ नज़र आयो ऐं उन खां अलावा महांगाई ते हुकूमत केतिरो कंट्रोल कयो आहे या वेतर जेको आहे महांगाई वधाए छॾी आहे। जी सही महांगाई एतरी थी वही है जो जेके भी शयूं आहिनि गरीब माण्हूअ जे ख़रीद जी पहुच खां दूर थी वयूं। गरीब माण्हू का भी शइ ख़रीद नथो करे सघे। गरीब माण्हू ॿ वेला त छा पर हिकिड़ो वेलो भी मानीअ जो पेट भरे नथो खाई सघे। महंगाई चोट ते चढ़ी है। सब्जी महंगी, बटालू महंगा, बसर महंगा। बसर जेके 20 रुपया किलो पा मिलन उहे 100 रुपया किलो था मिलन। हाँ जीअं त अॻ में इमरान खान जी हुकूमत हुई उहा बिल्कुलु सही ऐं सचो ईमानदार हुकुमरान हुयो। ही जेको करप्ट इम्पोर्टेड हुकूमत आई आहे हीअ बिल्कुलु फुरलुट वारी आहे ऐं हिन में असां मुख़्तसर छा था चई सघूं। ग़रीब तबिको जेको आहे उन ते गौर कयो ऐं एॾी महांगाई न कयो ऐं अॻिते जेको आहे सो अञा बि ही चवनि था त जेको आहे सो असां तेल वधाईंदासीं। जे अगरि अञा तेल वधाईंदा त पोइ हे मज़दूर तबिको जेको आहे इहो वॾी मार खाईंदो। ही ग़रीब मिसकिन वीचारा काॾे वेंदा। पाकिस्तान में छा पर पूरे दुनिया में महंगाई थी आहे पर पाकिस्तान में कमु चढ़ी वियो आहे। महांगाई में हर शइ ग़रीब माण्हू खां ॾाढो ॾुखाई आहे। ग़रीब जेको मज़दूर जेको कमाए थो 500-600 रुपया उहो 400-600 रुपये ते घी कीअं वठंदो। केरु पेट्रोल विझराईंदो। रक्शे वारा वीचारा परेशान आहिनि। सॼी दुनिया परेशान आहे। हुकूमत जेकी 2018 खां पोइ जेकी महांगाई वधी आहे त ओड़ी हुकूमत न आई आहे। 2018 ताईं हुकूमत सही हुई। पेट्रोल भी 70 ताईं हुयो। खाधा पीता भी कुछ सस्ता हुआ पर 2018 खां वठी लगातार महंगाई वधंदी थी वञे जेकी अञा ताईं घटि न। आवाम दुश्मन आवाम दोस्त काॾां आहे। एॾी महांगाई आहे एॾो महांगाई जो बम उछले छॾियऊं ग़रीब आवाम जे मथां छा बचाए। सॼे मुल्क समेत लाड़काने वसे शहरनि जूं बि अवां ॻाल्हियूं ॿुधियूं त महांगाई उन्हनि खे तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार को बि अहिड़ो ख़ासि पैकेज ऐं सब्सिडी जेकी आहे हिन बजट में जेकी आहे नाहे ॾिनी। हीअ आख़िरी जेकी बजट पेश थियण वञी रही हुई पेश थी वई ऐं उनखे अलावा हाणे इलेक्शनूं अचनि पियूं पर जेकी शहबाज़ शरीफ़ आहे वज़ीर आज़म पाकिस्तान उन तरफ़ां को ख़ासि अहिड़ो जेको पैकेज आहे हिन इतिहादी हुकूमत न ॾिनो आहे। शहरनि जो इहो चवणु आहे त इमरान सरकार ते जेके इल्ज़ाम बाज़ी कनि पिया त उन्हनि महांगाई कई आहे पर हींअर जॾहिं जेकी इतिहादी हुकूमत आहे उन तरफ़ां को ख़ासि जेको पैकेज आहे न आहे ॾिनो। वेतर पेट्रोल समेत जेके मुख़्तलिफ़ जेके शयूं अघ आहे उन आसमान सां ॻाल्हियूं कनि। कैमरामैन तारिक चन्ना सां गॾु मंसूर अबड़ो, टाइम न्यूज़, लाड़काणो।